हिकिड़ा महात्मा वञनि पिया ब्रह्म ज्ञानी, सभिनि में श्री कृष्ण खे ॾिसंदा। ध्यानु ॾिजो, वीचारा हिकिड़े खेत जे हेठि वेही करे वण जे हेठि लघु शंका पिया कनि त उन खेत जे मालिक सम्झो चोरी करे रहियो आहे। हाँ, हे कुछ खणे तो पियो, एॾो खेतीअ में कुछ अनाज तो तोड़े। आओ ॾिठई न ताव ठका कई, उनखे डंडो सर में थी वियो घाव। ॾिठई अरे त महात्मा आहे, वीचारे के हथ में कुछ कोन्हेसि, डुक पाए भॼी वियो। महात्मा किरी पिया, मथे में खून वही वियो। हिकिड़ो ॿियो सत्संगी माण्हू आयो, उन चई अरे 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 महात्मा के कंहिं वीचारे के मारे छॾियो आहे, चोट कई आहे। उनखे वठी करे हॉस्पिटल वठी आया, उनजी मरम पट्टी कराई, उनखे बढ़िया गऊ माता जो सुठो सुठो ताज़ो खीर पियारी, तोश खाराई, भोजन खणी आयो कि बाबा जी अब आप कैसे हैं? हाणे बाबा स्वास्थ्य कीअं तव्हांजो? हाँ, चई वाह, जंहिंजो तूं ख्याल रखंदे हाँ उनजो छा बिगड़ंदो? चई बाबा छा थियो? चई छा थींदो? तूं ही तो पुछे छा थियो? तूं ही डंडो तो हणे पियो, तूं ही किराए तो छॾे, तूं ही खून तो वाहे, तूं ही हॉस्पिटल तो वठी अचे, तूं ही खीर तो पियारे, तूं ही रोटी तो खाराए, वरी पुछे तो छा थियो? हुनजा त हाल ख़राब थी विया। चई बाबा डंडो मां न हयो मां। अरे डंडो मां न हयो मां त तव्हांखे वठी आयुमि, डंडो तो ॿियो कोई हणी वियो, वो तो ब्रह्म ज्ञानी महात्मा। वो डंडे हणण वारे में भी हिकिड़े कृष्ण खे था ॾिसनि, ऐं खीर पियारण वारे खे भी कृष्ण, हॉस्पिटल वठी अचण वारो भी कृष्ण, मारण वारो भी कृष्ण, खाराइण वारो भी कृष्ण। वे चवण लगा अरे तुम ही हो, तुम्हारे सिवा है कहाँ, कोई दूसरा है कहाँ? तुम ही डंडा मारते हो, तुम ही गिराते हो, तुम ही लेकर आते हो, दूध पिलाते हो, खाना खिलाते हो, फिर कहते हो कि मैं नहीं, तुम ही हो, तुम्हारे अलावा कोई है नहीं। वो एड़ो थर थर कांपे, बगल में पुलिस बीठी, डुक पाए भॼी वियो। चई चङो संतन जे लाड़े लॻासीं, हिकु त वठी अच, वरी चए तो तूं ही आ, तूं ही डंडो हयो आहे। कीर सम्झंदो? चो हरे राम।